जे तरफ़ानो मां तव्हां मौजूदु आहियां लाड़काणे शहर जे जेको रेशम घीटी जेको रस्तो वञे थो उन रोड जी तव्हां ॾिसो हीउ गंदो पाणी जेको आहे काहे पियो बाक़ाइदी काहे पवंदो आहे न काहे पियो आहे उन आॾो जेको हुन सां गॾु गंदे पाणी सां जाफ़री इमाम बारगाह में निमाज़ थी हले जुमे निमाज़ हे हेॾो निमाज़ हले थी सॼो गंदो पाणी वञे माना चाहींदो थो थिए न रेस्किनाल खे खंडु लॻंदो आहे माना ईअं जेको आहे रेस्किनाल खे खंडु लॻंदो आहे ते हिनखे फिर हे गाड़ी में तरफ पानी में अची वई जी साईं गाड़ी बिहारे हा हा मोटी आया नमाज पढ़ी गाड़ी पानी में अची वई आहे पानी न हुई हाणे वरी साॻियो हालत थी थी साॻी हे ॾिसो हीअ हालत ॾिसो हे जाफ़ी मां निमाज़ थी हले हे ॾिसो न हीअ हालत ॾिसो वीचारा निमाज़ी बि गंदे पाणी में निमाज़ आहे ॾिसो हालत ॾिसो गाॾियूं सॼियूं जेके बिहारे विया जेके निमाज़ पढ़ण आया गाॾियूं बिहारे विया उहे हाणे जेको आहे किने पाणी में हुननि जूं गाॾियूं अची वियूं माना बाक़ाइदा सैलाब थी वेंदो आहे न हा सैलाब अची वियो आहे हे माण्हू हाणे लाड़काणो शहर हे जंहिंखे पीपला शहीदनि जो शहर चवनि था ऐं हाणे 11 साल में दाख़िल थिया आहिनि यानी हुकूमत में बल्दियाती मिनिस्टर कल्ह लाड़काणे जो दौरो कयो अचानक सुबुह रुॻो अची वञनि पंहिंजे अमलदारनि सां मिली नमूनो समूनो शहीद गनी हलियो वियो लाड़काणे हालत इहा अथव असुल जेको लाड़काणो आहे उहो लाड़काणो हिन हालत में अथव हे साम्हूं इमाम बारगाह में साम्हूं जाफ़री इमाम बारगाह में निमाज़ थी हले हे निमाज़ वेठा आहिनि गंदे पाणी में निमाज़ था पढ़नि हे गंदो पाणी हिन खां वधीक लाड़काणे छा हालत थी हे जे गाॾियूं बीठी हूंदियूं आहिनि जेके आया आहिनि हाणे जेको पाणी अथव हे गाॾियूं हालत ॾिसो हे परते बि जेको पाणी आहे छा न इहो रोज़ मसइलो ते मुस्तक़िल हल कोन्हे तव्हां वटि मसलो छा आहे पीसीए जो डिस्प्ले आहे न उते जेको आहे लेन फाटी पई इन करे जेको आहे न त सदाईं त तकरीबन रोज़ पियो न हेॾो वॾो खॾो थी वियो आहे हाणे त जाफ़री इमाम बारगाह ते कंट्रोल खे पाणी पीतो आहे अॼु थी वियो न जेको आहे न त मगर मुस्तक़िल हल न आहे तव्हां वटि तव्हांजो जेको मेयर आहे मेयर उनखे तव्हां न ॿुधायो मुस्तक़िल हल कढे मुस्तक़बिल हल त मेयर साहब करे थो किथे थो कढे कॾहिं आहे खॾो थी वियो वॾो पोयो माण्हू मरण ते एतबार न आहे मां हाणे बीठो आहियां माना घर वञा मरी वञा ईअं मरे वञण थी ॻाल्हाइनि साल थी विया आहिनि अब साल थी विया आहिनि तव्हां ड्यूटी कयो था इहो पाणी पियो थो निकिरे न बीठा हूंदा न हिननि जा माण्हू मिटी हणंदा न पिया मिटी कुंड बसि हालत आहे न हाणे छा करे ॾिसो न मसइलो आहे बहरहाल पी गवर्नमेंट जी असां न हली आहे पर पोइ हाणे हुन में हे साईं जेको आहे तव्हां छा आहियो हिन में छा आहियो जी इंस्पेक्टर माना जो इंस्पेक्टर साहब असांजो माना पुराणो माण्हू आहे श्यामलाल नालो अथसि पर हाणे मां सम्झां त हे त थियो हुननि जो निमाईंदो पर माना मालिक जेके मेयर या रोड तां डेली लंघंदो अथव सर ईंदो वेंदो हालत माण्हू कहिड़ो परेशान कहिड़ी कंडीशन आहे हाणे हे जेको पाणी आहे गंदो पाणी हालत हाणे हे माना हीअ निमाज़ जेके गंदे पाणीअ में हाणे हिन रोड तां डेली जेको आहे मेयर गुज़रंदो आहे मेयर लाड़काणो ॾिसो न माना उहो जेको इंस्पेक्टर मञे ई न पियो जेको न साईं पाणी पीअंदो ई न आहे हाणे न पीअंदो आहे बीठो आहे तव्हां साम्हूं बीठो आहे हे सॼो हे मेन रोड अथव हे जेको रस्तो आहे म्यूनिसिपालिटी हे मछली मार्केट खां पोइ हेॾे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन रस्तो थो वञे हिन तरफ़ थो वञे रस्तो हाणे तव्हां ॾिसो न हाणे मेयर पाण डेली हिन रोड तां लंघंदो आहे ऐं सालनि खां इहा हालत आहे स्काउट वारा बीठा आहिनि ड्यूटी कंदा आहिनि तव्हांखे ॿुधायो हेॾे हालत तव्हां ॾिसो न हाणे माना माण्हू हाणे जेके मज़हबी शयूं हूंदियूं उन्हनि ॾींहंनि ते केयर कंदा उहा केयर बि ख़तमु आहे हाणे बल्दियात मिनिस्टर कल्ह चकर हणी वियो त शहर सफ़ा करो ख़राब मां हिननि जो मूड न आहे कमु करण जो हे जेके आहिनि न 10 साल हिननि जेको खाधो वरी हाणे चवनि था 5 साल ॿिया बि खाऊं हे माण्हू ॾिसो न माण्हू परेशान वीचारा अचनि था हेॾो छा माण्हुनि जी कंडीशन आहे माण्हू वीचारा ट्रक बि केॾो हूंदो वञे को करो